दिल ना हो, घर के लिए दिल के लिए घर दिल के लिए घर ना हो। संगत नंगर पार्कर में आहियूं, आए हाय राणपुर डैम जे किनारे ते हिते आहियूं ऐं राणपुर डैम जेको आहे उहो पंहिंजे जोबन सां आहे ऐं सिज जेको आहे उहो लही चुको आहे ऐं हीअ शाम जा सनसेट जा मंज़र आहिनि ऐं जेको हीअ डैम आहे फुल आहे पाणी बरसाति जो पाणी जेको गॾु थियो आहे ऐं असां 4 बजे खां जेको हिते आयासीं ऐं हिन पाणी में वेंदा आहियूं, मज़ो वरितो आहे, सॼी संगत गॾु आहे ऐं हिते असां हींअर असां जेको लंच हो इतफ़ाक़नि सां इहो आहे त असांजो लंच डिघो थी वियो जेको हाणे अची शाम जा 7 थिया आहिनि, 7 ताईं पहुतो आहे ऐं संगत सॼी गॾु आहे ऐं म्यूज़िक हले पियो ऐं हीअ दरिया जहिड़ी जेको छोलियूं आहिनि उहो हीअ डैम पाणी जी छोलियुनि में हुनजो आवाज़ु ऐं शाम जो मंज़रु ऐं हवा हीअ तव्हां सभिनी खे ॾेखारियूं पिया ऐं हिते मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु भरतलाल हिराणी गॾु आहे ऐं अॼु सॼो ॾींहुं इंजॉय कयो आहे। भरत असां सां गॾु आहे ऐं ॿी संगत बि गॾु आहे। कश जेको आहे असांखे पंहिंजे न्यारे अंदाज़ सां शाइरी ॿुधाए रहियो आहे ऐं हसन दस खे ख़ासि तौर ते असीं हिते यादि कयूं पिया। लॻी वई लाड़ सां लहूं ववां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारनि जी छंडे फूके छॾे थो पियो, पखी परदेस जा सूरज परनि पोयां लड़े थो पियो, वरड़नि वाट ते वेठल अॻियां जुतरनि रड़े थो पियो, अवी मुर्की मिली आख़िर हलिया विया ॻोठ पंहिंजे ॾे, असांजी ॻाल्हि जी गल तां अञा ॻोढ़ो गड़े थो पियो। कीअं आहे, कीअं आयो मज़ो अॼु? यार मना सॼो ॾींहुं पाणी जे किनारे ते वेठा हुआसीं, तमामु बहितरीन मौसम बि हो ऐं थधिकार हुई, हुन सां गॾोगॾु मतिलबु फितरत ते ॻाल्हायोसीं, दोस्तनि जा पुराणियूं यादूं रिकॉल कयोसीं, शाम जो जेको सनसेट हुन में बिल्कुलु मोहे विधो, मतिलबु फितरत जा सभु रंग मिड़ी अची हिकु हंधि गॾु थींदा आहिनि, इन हिसाब जो सनसेट हो, साम्हूं जबल बि आहे, पाणी बि हो, सहरा बि आहे, सो हिकु अहिड़ो छा चवां तव्हांखे, मां लफ़्ज़नि में बयानु थो करे, अहिड़ो सनसेट जो व्यू हो जंहिंखे असां तमामु VIP नमूने इंजॉय कयो। हाणे बसि बिरयानी वग़ैरह ठाहिण जी तयारी में आहियूं, खायूं था ऐं राति बि इंजॉय कंदासीं इंशाल्लाह। अशोक असां सां गॾु आहे। हा साईं। अशोक यार शाम जे बारे में तव्हां ॿुधायो। अॼु जी जेका शाम हुई राणपुर डैम जे असां किनारे ते हुआसीं ऐं डैम पंहिंजी माना पूरी मस्ती में आहे, जोबन में आहे ऐं असां सां गॾु जेका असांजे दोस्त हमीद बलोच ऐं कामिड़ कश कुमार, कामिड़ जीवत तुर्कियो, कामिड़ भरतलाल ऐं असांजो प्यारो कामिड़ सूरज जयपाल, जंहिंखां सुबुह जो नाश्तो करी ख़ाली गुलाम शाह खां निकिता हुआसीं ऐं हिते जेका आहे न मतिलबु की अॼु जी शाम ख़बर ई न पई, माना चंद सेकंडनि में जेका शाम गुज़री वई ऐं असां सॼी शाम हिते गुज़ारीसीं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां। ॾींहं जा जेको पाण खे बिरयानी ठाहिणी हुई बिरयानी जेका ठहंदे ठहंदे मतिलबु 7 थी विया, मतिलबु असांखे हिन शाम जे लम्हनि मां फ़ुर्सत न मिली की असां लंच ठाहे खाऊं। सो बाक़ी असांजे दोस्त भरत जी जेका कचेरी हुई साईं स्पेस साइंस, पोइ टाइम ट्रेवलिंग, ॿियो बाबा वॾो जान हो भरत जेको अॼु ॻाल्हायो हो न, कचेरी कई हुई न, माना ईअं हसन दर सां हवाउनि ते हले सां असां माना हवाउनि ते सफ़र कयो आहे। भरत खां ॿ टे लफ़्ज़ जी भरत साईं। असांजो यूरोप जाण खां 2 ॾींहं अॻु में असां सोचियो की यार चंदी दोस्त असांजा जेका असां मतिलबु डीप कचर थिया आहिनि साईं सूरज सां मिलण ॾाढो दिलि लॻो। असीं यूरोप में हुता तॾहिं बि माना कॾहिं कॾहिं वॉइस छॾे ॾिए की यार अपनी मिलसां कॾहिं अवी आवो हाँ उथे ई कचेरी करसां, त उहे लिहाज़ खां अॼु हिते असां मतिलबु थोरो यूरोपियन स्टाइल में जेको आहे मिड़ई चंद इंग्रीडियंट्स उहो लेवल ते कोन थी। फॉर एग्ज़ाम्पल कॉकटेल असां ठाहियोसीं, मिड़ई ॾाढो इंजॉय कयोसीं। साईं सूरज हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि असां न करियां डीप मेडिटेशन जे दौरान कयां यार मां जी मेडिटेशन जे दौरान मैं जेको हिकिड़ी शइ करी कि मैं सजाना माना ही माफ़ पे करिया, सोचो कि यार की है बस अभी जाओ हे हो, तो वो मतलब हिकिड़ी मतलब अॼु टूअर जी जॾहिं हूं कास के माना कोई ॻाल्हि साईं सूरज जी यादि रहास है, तो उहो रहास कि यार हिकिड़ी ॻाल्हि करियां कि मतिलबु के माफ़ करे छॾो की करसो चंद लम्हा ॿिजी लाइफ है उहे ते हूं कयो उहे थॉट न छॾे ॾिनी ऐं ॿिजी थॉट ते कयो, मतिलबु इहे लेवल जी असांजी सुठी कचहरी ठही ऐं ॾाढो अजरो असांजो टूअर माना सक्सेसफुल थियो
ऐं वरे असांजा मौक़ा वरे में बि मुलाक़ात असांजी कॾहिं थिए कीअं थिए ऐं असीं साईं सूरज ने ये कहूं था कि नेक्स्ट मुलाक़ात जेको बि थियनि उहो अपनी वरे यूरोप में थिए अपनी वरे न्यू शयां ते डिस्कस करूं न्यू लेवल ते ॻाल्हायूं न्यू लेवल जी मेडिटेशन अॼु अपनी 10 मिनट गयासीं वरे अपनी में बि कलाक ई ॾिसूं कोई भी प्रॉब्लम न हुए सोचूं शेयर करूं कि अव्हां जी लाइफ जी मीनिंग है कि असांजी लाइफ जी मीनिंग है कि असां सिखियो अव्हां की सिखियो उहो शइ आहे ऐं असांजो अॼु ॾाढो सुठो टूर रहियो असां साईं सूरज जी ॾाढी वॾी महिरबानी जेको टाइम ॾिनांदे आपरो माना क़ीमती ऐं अॼु बिरयानी ठाहे विया ऐं ख़ासि असीं वरे बि अञा असांजो टूर जेको आहे माना जेकर अञा 4 हिसा करूं त तीजो हिसो थियो आहे अञा चौथों हिसो थियो आहे अञा 3 हिसा जेको आहिनि बाक़ी आहिनि उहो असीं वरे बि अहिड़े कचरे करसां कलसां बोलसां मज़ो करसां ॾाढो ज़बरदस्त थैंक यू भरत पंहिंजा वीचार वंडिया ऐं असां सां गॾु असांजो प्री दोस्त जीवत गॾु आहे जीवत असां लाइ हिन शाम ऐं हिन टूर जे बारे में ॿ टे लफ़्ज़ साईं सभ खां पहिरीं त जेके बि असां सां गॾु दोस्त आहिनि जंहिंमें असांजा प्यारा ऐं सफ़ा वेझा दोस्त साईं सूरज जयपाल साईं अशोक खामोश भरत हिराणी साईं कामेट कश कुमार ऐं हमीद खेतरान जेको आहे ऐं उन्हनि सां गॾु जेको टाइम स्पेंड थियो आहे असांजो अॻे बि काफ़ी सारा ट्रिप्स जेके आहिनि उहे थिया आहिनि पर हर वारे जेको आहे उहो हर ट्रिप जी ऐं हर जेको आहे इवेंट हूंदो आहे उनजी फीलिंग जेको आहे उहो अलॻि अलॻि हूंदी आहे सो अॼु जेको मेन शइ जेको असां इंजॉय कई आहे उहो आहे हितां जो शाम वारो जेको सनसेट हुयो उहो ऐं अहिड़ो सनसेट मूं अञा ताईं ज़िंदगी में किथे जेको आहे उहो इंजॉय न कयो जी पहिरीं कश्मीर जी ॻाल्हि कई त जेके फितर जूं सभु शयूं हिकु जॻह ते मिलियूं जी पंहिंजो पाणी बि मिलियो आहे उते हिकिड़ी साइड ते सहरा बि आहे हिकिड़ी साइड ते जबल बि आहिनि सो जेको अॼु वारो जेको असांजो जेको ट्रिप हुयो उन में मेन जेको शइ हुई उहो मुंहिंजे लाइ जेको इहो सनसेट वारो व्यू हुई ऐं उनखे असां सुठे नमूने सां इंजॉय बि कयो ऐं संगत जी महिरबानी जेको इहो ट्रिप ऑर्गेनाइज़ कयो ऐं असांखे वाह ले हमारे दोस्त हमारा अमीन साहब हमारे साथ है और हमें बताएंगे कि इतना दूर आकर हम इस पानी और जिन्नों और शाम और सूरज जो ग्रूब हुआ था वो मंजर और आखिर में जो 5 मिनट की नींद थी वो किस तरह की थी थोड़ा हमें जो तफसील से बताएं। सबसे पहले तो मैं जो संगत सूरज है जीवत है संगत अशोक कुमार भरत लाल और कश कुमार को मैं बस थैंक यू कहना चाहूँगा कि उन्होंने मतलब मुझे इस काबिल समझा एक ऐसे नज़ारे से एक ऐसे वक्त से मैंने आज मिला और मैंने एक ऐसा सनसेट देखा जो मुझे लगता है मेरे साथ बहुत सारे ऐसे लोगों को खुदा ने डिस्पैरिटी की है हमारे साथ नाइंसाफ़ी की है कि हमें इस जगह नहीं पैदा किया या हमें भी इस तरह का पॉइंट नहीं किया तो मैं तो आज शुक्रगुजार हूँ संगत का कि उन्होंने मेरी वो जो कमी थी वो जो कुदरत ने मेरे साथ जो एक की थी उसको आज इन लोगों ने पूरा किया और मुझे इस सनसेट पे ले आया। बहुत शुक्रिया और कश तब पाण के पंहिंजे हसन दस खां शुरूआत कई त काफ़ी कुछ ॿुधायो आहे वरी बि जे आख़िर में 2 टे लफ़्ज़ जी असांखे कश ॿुधाईंदो हिन जी वीडियो जी ऐं हिन मंज़र जी पुॼाणी कंदासीं पोइ असां बत के थोरो रगड़ो ॾींदासीं। बहरहाल आखिरी शेर है कि जो नासिर काज़मी दायम आबाद रहेगी दुनिया हम न होंगे तो हम सा कोई होगा तो यो फितरत मंजर शयूं सब दायम आबाद रहंदियूं असां मतलब औरतन जे लाइ औरतन सां मिलण जी आस ऐं नंढनि ॿारनि लाइ प्यार छॾियूं था तो इहो आस आहे कि असां जहिड़ा कई मुसाफ़िर ईंदा इहो शामूं इहो सहराऊं आबाद हूंदियूं वीरानियूं आबाद हूंदियूं असांजे हुजण सां खां पोइ बि तो आई थिंक इहो ई कंक्लूडिंग आहे। वाह बसि संगत गॾायूं ऐं हितां खां वरी अंचलेश्वर जो जेको नाइट स्टे आहे ऐं उते असां कैंपिंग कंदासीं टेंट लॻाईंदासीं राति जो असांजो माना जेको आहे उहो मटन जेको हुनजो रेसिपी आहे ऐं उहो भरतलाल जी पसंदीदा आहे भरतलाल तमामु शानदारु ठाहींदो आहे ऐं असां गॾिजी ठाहींदासीं ऐं गॾिजी खाईंदासीं तव्हां सभिनी खे यादि कंदासीं तव्हां ॾिसंदा रहो अॻिली वीडियो वालेकुम सलाम।